अस्सलाम वालेकुम वतनवासियों। हिन वक़्तु मौजूदु आहियां पंहिंजे स्कूल गुल मोहम्मद राहो ते, जिथे आउं एज़ अ टीचर कमु कयां थी। ऐं पंहिंजे छो त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे, इन करे पंहिंजे स्कूल जी सफ़ाई आउं पंहिंजे हथनि सां कंदी आहियां, पंहिंजे स्टूडेंट सां मिली करे। ऐं इन ॻाल्हि खां कॾहिं ॿार नाहे कयो त की ही मुंहिंजो स्कूल आहे, हिन में आउं उस्तादु आहियां। न, बिल्कुलु बि न। हमेशह पंहिंजे स्टूडेंट सां मिली करे असां सुबुह जो पंहिंजो पहिरीं स्कूल साफ़ु कंदा आहियूं। उन खां पोइ आउं तयारु थी पंहिंजे स्कूल में पंहिंजे ॿारनि खे एजुकेशन ॾींदी आहियां। ऐं मूंखे इलाही सुठो लॻंदो आहे, उन ॻाल्हि ते फ़ख़्रु महसूसु कंदी आहियां त आउं पंहिंजे स्कूल खे पंहिंजे हथनि सां साफ़ु कंदी आहियां। छो त सफ़ाई जेका आहे उहा मूंखे बि ॾाढी पसंदि आहे। ऐं मूंखे गंदो स्कूल बिल्कुलु बि पसंदि न आहे। जिते असांजा बचिड़ा तालीम हासिलु कनि था, उते जो माहौल जेकॾहिं गंदो हूंदो, उते आसपास जो माहौल ख़राबु हूंदो ऐं उते सफ़ाई न थियल हूंदी, गंद किचिरो पियल हूंदो, त असांजो स्कूल जेको उहो बिल्कुलु बि गंदो लॻंदो। इन करे असां पंहिंजे पढ़ाई लिखाई सां गॾु पंहिंजे स्कूल जो बि तमामु घणो ख़्यालु रखंदा आहियूं। ऐं जेके मुंहिंजा स्टूडेंट आहिनि, उहे बि इन ॻाल्हि में ख़ुशी महसूसु कंदा आहिनि त असां पंहिंजे उस्ताद सां मिली पंहिंजे स्कूल खे साफ़ु रखंदा आहियूं। ऐं सभिनीनि जेके बि उस्ताद आहिनि, उन्हनि खे बि गुज़ारिश कंदसि त तव्हां बि पंहिंजे स्कूल जी सफ़ाईअ जो घणे खां घणो ख़्यालु रखंदा कयो। छो त असां पंहिंजो घर त साफ़ु वैसे बि कयूं था, ऐं जेकॾहिं असां पंहिंजे स्कूल खे बि साफ़ु रखंदासीं त इन खां बहितरीनु ॿी का ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में थी कोन सघे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि फ़रमायो आहे, सफ़ाईअ जे लाइ तमामु घणो फ़रमायो आहे त सफ़ाई निस्फ़ ईमान आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह आउं पंहिंजे प्यारे नबीअ जी सुनत ते हलंदी आहियां ऐं मूंखे तमामु सुठो लॻंदो आहे। तव्हां ॾिसी सघो था त न, मुंहिंजो स्कूल बि बिल्कुलु साफ़ु ऐं सुठो आहे। बसि तव्हां सभिनीनि जी दुआ जी गुज़ारिश आहे, तव्हां सभु मुंहिंजे लाइ दुआ कंदा कयो। ऐं हिकु ॻाल्हि यादि रखिजो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर बि ज़रूरु कजो। तव्हांजी शुक्रगुज़ार, तव्हांजी भेण अम्बरीन राहो। अल्लाह साईं तव्हांखे बि ख़ुशि रखे, बचड़नि में आबाद रखे।